बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। हिकु भेरे साईं जन वेठा थिया उताक में त उते ॿिया बि के नौजवान बि वेठा ऐं बुज़ुर्ग बि वेठा थिया। त ईअं ॻाल्हि जो निकिती त हिकिड़े नौजवान चयो त साईं मां अक्सर करे सुबुह जो निकिरी वेंदो आहियां मुख़्तलिफ़ शहरनि में, कंहिं महिल हिकिड़े शहर में, कंहिं महिल ॿिए शहर में, उते मां सब्ज़ी खपाईंदो आहियां त जीअं मुंहिंजा गिराक घणा थियनि। पर नतीजो इहो निकिरंदो आहे त मूं वटि जंहिं बि घिटीअ मां गुज़रंदो आहियां त गिराकनि जो तइदादु ॾींहों ॾींहुं घटिजो थो वञे पियो। त साईं हुनखे चयो त इन जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे, तुंहिंजो कहिड़ो ॻोठु आहे हुन खां ॻोठु पुछई, चई उन ॻोठ जे भरिसां ई तूं वञी हिकु जॻह ते वेही रह त पोइ जेको आहे सो तुंहिंजी सब्ज़ी विकिरो थियणु शुरू थी वेंदी। त नौजवान चयो साईं मां ईअं रखियो हो, हफ़्तो खनि रखियो हुउमि त मूं ॾे को बि न पियो अचे। त साईं जन चयुसि त जेसि ताईं को न अचे तेसि ताईं रखी वेठो हुजे सब्ज़ी, थोरे तइदाद में रख, जेकॾहिं ख़राबु बि थिए त उहा तुंहिंजे लाइ नुक़सान जो सबबु न बणिजे। उहो नौजवान वियो, हुन छा कयो, पंहिंजे ॻोठ जे भरिसां ई पंहिंजी उताक या ॾो कमिरो हुयुसि, उन कमिरे में हिन सब्ज़ी आॾो खट रखी टेबल ऐं उन टेबल ते हिन सब्ज़ी रखणु शुरू कई। पहिरें ॾींहुं कोई कोन आयो, ॿ टे ॾींहं गुज़रिया त हिकिड़े ॾींहुं ॻोठ जो ई हिकिड़ो माण्हू उतां गुज़रियो त उन खे ज़रूरत हुई कंहिं शइ जी, उन उहा उतां ख़रीद कई ऐं उहो हलियो वियो। उन वञी ॻोठ वारनि खे ज़िक्र कयो त हाणे सब्ज़ीअ जो दुकानु असांजे ॻोठ में खुलियो आहे ऐं तव्हां उतां सब्ज़ी वठो। त ॿिनि ॾींहंनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते हुनजो तइदादु वधंदो पियो वञे ऐं उन नौजवान ईंदड़ कुझु सालनि में तरक़ी करणु शुरू कई। साईं जन वटि आयो, जॾहिं हुनजो कारोबार सफ़ा मज़बूत थी वियो त हिन साईं जन खे ॿुधायो साईं तव्हांजो मशवरो मूंखे वणियो हुयो, छो जो उन ई मशवरे जे करे ई मां अॼु सुठे तइदाद में बिज़नेस कयां थो पियो ऐं मां कामयाबु ज़िंदगी गुज़ारियां थो। कॾहिं कॾहिं इंसानु चाहींदो आहे त पंहिंजी शयुनि खे मुख़्तलिफ़ जॻहुनि ते नीलाम करे या विकिरो करे, पंहिंजी क़ाबिलियत खे हर जॻह ते नुमायां करे या ज़ाहिर करे। पोइ जॾहिं हू हर जॻह ते नुमायां करण जी कोशिशि कंदो आहे त हुनखे ओतिरो नाम, ओतिरी इज़त या ओतिरी कामयाबी न मिलंदी आहे बनिस्बत कंहिं हिकु जॻह ते वेही करे ऐं उते वेठो हूंदो, छो जो उते उहे ॿुधण वारा ईंदा जिन खे शौक़ु हूंदो आहे सिखण जो ऐं उहे सिखण वारा ईंदा जिन खे अॻिते वधण जो शौक़ु हूंदो आहे। ईअं ई हिकु भेरे हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो थियो त उन खे कंहिं दोस्त सलाह ॾिनी त तव्हां साईं अॼु असांजे ॻोठ त हलो। त साईं हुननि सां रवानो थी वियो, उन्हनि जे ॻोठ पहुतो अचे। जंहिंजे ॻोठ जे उताक में वेठो थियो त हिकिड़े माण्हूअ चयो साईं मूंखे शौक़ु आहे त मां ख़ैरु ख़ैरात कयां, रोड ते रोज़ानो बीहंदो आहियां वञी त उते को माण्हू ई कोन थो अचे या जंहिंखे हथु ॾींदो आहियां कुझु खाराइण पीआरण लाइ त को खाए पीए कोन थो। त बुज़ुर्ग हुनखे मिसाल ॾिनो त चई त हिकिड़ो माण्हू हुयो, उन छा कयो जो हुनखे मछी फासाइणी हुई त हू जो मछी फासाइण वियो त पहिरें ॾींहुं हिन जो मछीअ लाइ खाधो जो उछलियो त उते का बि मछी कान हुई। 2 ॾींहंनि खां पोइ, 5 ॾींहंनि खां पोइ नेठि हुन जॾहिं जो खाधो जो उते उछलियो त हिकिड़ी मछी आई, पर हुन उहा फासाई न, उहा मछी खाधो खाई ऐं उतां हली वई। कुझु ॾींहंनि जे अंदरि एतिरियूं मछियूं हुन जे खाधे जो इंतज़ारु पियूं कनि जो हुन ॾे अचनि, हू वञे पियो ऐं हुनजे टाइम ते ई मुक़रर ते उहे मछियूं उते पहुची पियूं वञनि ऐं हू उन्हनि खे खाधो खाराए पियो। त तूं जेको रोड ते या कंहिं बि जॻह ते कमु थो करें पियो, मुस्तक़िल उते रह, को न को माण्हू तोॾे ईंदो ऐं तूं जेको बि ख़ैर जो कमु करणु चाहीं थो या सुठो कमु करणु चाहीं थो उनजो तोखे नतीजो ज़रूरु मिलंदो। ज़िंदगी बि ईअं ई आहे, जेकॾहिं तव्हां ज़िंदगीअ में केतिरो बि कोशिशि कयो कंहिं सुठे अमल जे लाइ त उन लाइ घटि में घटि तव्हां में ओतिरी सघत हुजणु घुरिजे, ओतिरी ताक़त हुजणु घुरिजे जो तव्हां कंहिं ॿिए जी मदद करे सघो। तव्हांखे ख़ुदि ई मदद जी ज़रूरत हुजे त तव्हां ॿिए जी मदद छा करे सघंदव। तंहिंजे करे
पाण खे हर हिसाब सां मज़बूत इंसान बणाए ऐं पोइ मैदान में लहो त जीअं ज़िंदगी तव्हांजे लाइ पुरसकून थी सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।